बदीन जे डिप्टी कमिश्नर यासिर भट्टी जी सदारत हेठ कमेटी रूम में अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें ॿेले खाते ज़मीन तां गैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म करण बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। गॾिजाणी में पुलिस, रेंजर्स, रेवेन्यू, ॿेले खातो ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई, जंहिंमें ॿेले खाते जे अख़्तियारनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त तालुके शहीद फाज़ल राहू में रिड़ी ॿेले जे लॻभॻ 12,000 एकड़ ज़मीन मौजूद आहे, जंहिंमां 122 एकड़ ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ा थियल आहिनि। डिप्टी कमिश्नर यासिर भट्टी सख़्ती सां हिदायतूं जारी कंदे चयो आहे त रिड़ी ॿेले जे कब्ज़े हेठि आयल ज़मीन खे फौरी तौर ख़ाली करायो वञे, कंहिं बि क़िस्म जी गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। हुन रेंजर्स, पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि खे हिदायत कई आहे त गॾियल ऑपरेशन तरतीब ॾेई क़ानून मूजिबि कार्रवाई अमल में आणे रिपोर्ट पेश कई वञे। गॾिजाणी में एसएसपी बदीन कमर रज़ा जसकाणी चयो आहे त ॿेले खाते जी ज़मीन तां गैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म करण लाइ पुलिस मुकमल सहकार फराहम कंदी। ज़िले पुलिस क़ानून जे मूजिबि कार्रवाई करे ऐं ऑपरेशन दौरान अमन अमान जी सूरत हाल खे हर सूरत में बरक़रार रखियो वेंदो।